अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां। सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो शेड्यूल अची चुको आहे। तव्हांखे ख़बर आहे केतिरनि ई दोस्तनि इलाही ॾींहंनि खां मैसेज कंदा हुआ, फ़ोन कंदा हुआ, कॉल कंदा हुआ त महिरबानी करे असांखे इहो ॿुधायो त इंटरव्यू जी तयारी कीअं कजे। इंटरव्यू जी तयारीअ जा मरहला जेके आहिनि उहे हर आम इंटरव्यू जे तयारी जे मरहलनि जहिड़ा ई आहिनि। उन में कंहिं क़िस्म जी का बि ॾुखियाई कोन्हे का। हा, जेकॾहिं फ़र्क़ु आहे त सिर्फ़ु इहो आहे त हर इंटरव्यू जो तौरु तरीक़ो पंहिंजो हूंदो आहे। हाणे अव्हांजो जेको इंटरव्यू आहे उहो सिंधी सब्जेक्ट जे मुतालिक़ आहे, सिंधी मज़मून जे मुतालिक़ आहे, जंहिंजे करे अव्हांखे पंहिंजे सब्जेक्ट में त महारत हासिलु हुजणु इंतिहाई लाज़मी आहे। इन में कंहिं क़िस्म जो को शक कोन्हे त जे सब्जेक्ट या जे मज़मून जे लाइ अव्हां इंटरव्यू ॾियणु वञो पिया उन जी अव्हांखे मुकमल ॼाण हुजणु घुरिजे। केतिरा ई दोस्त चवंदा आहिनि सर सवाल कहिड़ा पुछंदा। हाणे इन जो मूं वटि जवाबु नाहे। छो नाहे? इन जो सबबु इहो आहे त हर हिकु इंटरव्यूअर जो जेको इंटरव्यू ॾींदड़ आहे इंटरव्यू अलॻि थींदो आहे, इंटरव्यू धार थींदो आहे। उन खां मूंखां जेको अॻु इंटरव्यू ॾेई आयो आहे उन जो कंहिं ॿिए तरफ़ खां इंटरव्यू थियो आहे, मुंहिंजो कंहिं ॿिए उनवान सां थियो आहे ऐं हुन जो कंहिं ॿिए तरीक़े सां थियो आहे। इन जे करे इहो ॿुधाइणु त कहिड़ा सवाल पुछंदा मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ठीकु आहे, हा मां इहो ॿुधाए सघां थो त अदब जा ई पहलू आहिनि। हिननि पहलुअनि ते अव्हां तयारी कयो ऐं अव्हां बहितर नमूने सां पंहिंजो इंटरव्यू ॾेई सघो था। ठीकु आहे, अॼु इंटरव्यू रूम जेको आहे, इंटरव्यू जो कमरो जेको आहे, असां उन बाबति ॻाल्हाईंदासीं ऐं अॻिते हली अव्हां जे सवालनि जे जवाबनि में जेके बि शयूं ज़रूरी आयूं या कॾहिं ऑनलाइन अची करे अव्हां सां डिस्कस कयो वेंदो त कहिड़नि सवालनि खे या कहिड़नि मौज़ूअनि खे वधीक अहमियत ॾिजे, जंहिंजे बुनियाद ते इहो चई सघिजे थो त अव्हांजो इंटरव्यू बहितर खां बहितर थिए। इंटरव्यू में अॼु 11 तारीख़ आहे, 23 तारीख़ खां अव्हांजा इंटरव्यू शुरू आहिनि। अॼु खां अव्हां पंहिंजो तारुफ़ ठाहिणु शुरू कयो। अव्हां पंहिंजो तारुफ़ ठाहिणु शुरू कयो ऐं उन तारुफ़ खे एतिरो त जानदार बणायो जो अव्हांजो तारुफ़ अॻियां ते छाप बणिजी पए ऐं उहो अव्हांजे तारुफ़ मां ॿाहिरि निकिरी न सघे ऐं अव्हां खां जेके सवाल करे अव्हांजे तारुफ़ मंझां करे। इहा हिकु टेक्निक हूंदी आहे इंटरव्यू में त असां कहिड़े तरीक़े सां इंटरव्यू वठंदड़ खे पंहिंजे पासे था वठी अचूं। मुंहिंजो जेको पंहिंजो इंटरव्यू जो एक्सपीरियंस रहियो आहे मां उहो बि ज़रूरु अव्हां सां शेयर कंदुसि। जीअं इंटरव्यू मुंहिंजो थियो आहे एक्ज़ैक्टली उन ई तरीक़े सां ई मां हिते वेहंदुसि ऐं उन ई तरीक़े सां मां सवाल जा जवाब ॾींदुसि त जीअं अव्हांखे उन मां अंदाज़ो थिए त इंटरव्यूअर सवाल कीअं करे थो। हा, जो तोड़े जो मूंसां को ॿियो माण्हू गॾु न हूंदो पर की उन्हनि जा सवाल जेके आहिनि उहे जवाबनि जे सूरत में अव्हां सां ताईं पुॼाईंदुसि। अचो त कुझु अहम ॻाल्हियुनि जे बाबति असां ॻाल्हायूं था त छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे इंटरव्यू जे लाइ ज़रूरी आहिनि। सभ खां पहिरियों जेको अहम ॻाल्हि आहे तारुफ़ ठाहियो, जंहिं ते मां हींअर अव्हां सां ॻाल्हि कई त हींअर खां अॼु खां अव्हां पंहिंजो जानदार तारुफ़ ठाहिणु शुरू कयो त अव्हां सिंधी मज़मून जे लाइ छो अहल आहियो, अथां अव्हां सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे लाइ छो अहल आहियो, अव्हांखे छो भर्ती कयो वञे, अव्हां में अहिड़ी कहिड़ी क़ाबिलियत आहे जो अव्हां हिन सब्जेक्ट जे लाइ अहल साबित थींदा या अहम साबित थींदा। ठीकु आहे, हाणे अचूं था ॿिए रुख़ ते। अव्हां पंहिंजे इंटरव्यू खे 3 हिसनि में विरहायो। जॾहिं अव्हां पंहिंजे दिमाग़ में शयुनि खे रखंदव त मूंखे छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, कहिड़ी रीति करिणो आहे त अव्हां ओड़े ई नमूने सां वञी हुते परफॉर्म करे सघंदव। छाकाणि त जेको माण्हू प्रैक्टिस कंदो आहे उहो ई परफेक्ट थींदो आहे ऐं इन में को ऐब कोन्हे को त असां पंहिंजे ख़ुशि आईंदे लाइ पंहिंजे हिकु कुझु सॼे ॾींहं जे घड़ियुनि मां कुझु घड़ियूं कढी करे पंहिंजे पाण ते सर्व कयूं ऐं असां चयूं त हा
असां आईंदे जे लाइ पंहिंजो पाण पतोड़ियूं पिया ऐं हिननि शयुनि ते अमल कयूं पिया ऐं अमल करे ऐं असां पंहिंजो पाण खे सुहिणे नमूने सां अनो पिया। मां सिर्फ़ु पर्टिकुलर जेको जंहिं ॾींहुं असांजो इंटरव्यू थींदो ऐं मां उन ॾींहुं ते थो ॻाल्हायां। ड्रेस, केतिरा ॾींहं दोस्त सवाल कंदा आहिनि साईं कपिड़ा कहिड़ा पायूं, ड्रेस कहिड़ी पायूं, जंहिं मंझि अव्हां महसूसु कयो त मां आरामदेह आहियां, कंफर्टेबल आहियां, मूंखे कंहिं क़िस्म जी का बि ॾुखियाई कोन थी थिए, मां इहो फील कोन थो कयां त हिननि कपिड़नि में मां कंफर्टेबल न आहियां। हा, ड्रेस कोड हिकिड़ो आहे, जेकॾहिं अव्हां पेंट शर्ट पायो था त 2 पीस पायो ऐं 2 पीस सां गॾु अव्हां टाई हणो, अव्हांजे लाइ बहितरु आहे। जेकॾहिं अव्हां चाहियो था त न मां उनखे मां कॾहिं 2 पीस या पेंट शर्ट मां कॾहिं पाती ई न आहे त मां नथो पाए सघां, त अव्हां पंहिंजा आम सिंधी कपिड़ा पायो। उन जे लाइ ज़रूरी आहे, हाणे मौसम उहो ई भलो आहे, बहितरीनु मौसम आहे ऐं मौज़ूर मौसम आहे, अव्हां मथां वेस्ट कोट पाए छॾियो। शूज़ हुअणु घुरिजे, छाकाणि त जीअं तव्हां इंटरव्यू जे कमरे में दाख़िल थींदा आहियो त अॻियां वेठल पैनल जेको आहे उहो अव्हांखे ॾिसी छॾींदो आहे त आयो कीअं आहे, अपीयरेंस कीअं आहे, हिन जी जेका पहिरीं हाज़िरी आहे उहा कीअं लॻी आहे। ठीकु आहे, इन जे करे अछा कपिड़ा या कंहिं ॿिए रंग जा कपिड़ा बि अव्हां पाए सघो था, पर उन मथां वेस्ट कोट हुजणु घुरिजे ऐं गॾु बूट हुजणु घुरिजे। वरी ॿी ॻाल्हि हिते ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी वेंदी आहे त जेकर अव्हां बूट पायो था त जंहिं रंगीन जोराबनि खां पासो कयो, मुख़्तलिफ़ यानी कि ॻाढ़ा, पीला, हेड़ा होड़ा, अछा, कारा बहितरु रहंदा, उहे पायो अव्हां, वधीक बहितरु रहंदो उहो। ठीकु आहे। ॿिए नंबर ते वार ऐं नूंहं, जेकॾहिं अव्हां ॾाढ़ी रखंदड़ आहियो त ॾाढ़ी सेट कराए वञो, जेकॾहिं अव्हां शेव कंदड़ आहियो त अव्हां फ्रेश शेव थी वञो ऐं वारनि खे सुहिणे नमूने सां सेट कराए वञो। हरू भरू घणा वॾा बि न हुजनि, जेकॾहिं अव्हां जेतिरा अव्हांजे पर्सनैलिटी ते, अव्हांजी शख़्सियत ते जेके सुठा लॻनि था ओतिरा कटरायो ऐं आम नमूने सां ॾियो। बहितरु इहो ई रहंदो त अव्हांजो इंटरव्यू 23 तारीख़ खां शुरू थिए थो त 3 ॾींहं 4 ॾींहं अॻु वार कटराए छॾियो त जीअं उहो सेटिंग में अची वञनि। बाक़ी शेव जेका आहे उहा भले अव्हां फ्रेश करे वञो, उहो वधीक बहितरु रहंदो। ठीकु आहे। टियों हिसो, मुमकिन सवालनि जी फ़हरिस्त अव्हां ठाहियो अॻु ई त मूंखां कहिड़ा सवाल पुछी सघजनि था। हाणे इहे मुमकिन सवाल किथां ठहंदा, कीअं ठहंदा, उहो अव्हां जॾहिं पंहिंजो तारुफ़ ठाहींदव त उन तारुफ़ मां उहे मुमकिन सवाल पुछी ठही सघनि था जेके अव्हां खां पुछिया वेंदा। ठीकु आहे। इहो थियो पहिरियों हिसो। पहिरें हिसे में जेकॾहिं अव्हां प्रिपेयर आहियो, यानी कि घरां अव्हां तयारु थी कमरे में तयारु थियण लाइ अचो था, त उहो इहे 3 शयुनि जो अहम ध्यानु रखो। अचो असां ॿिए हिसे में चऊं था, जीअं ई अव्हां कमरे में दाख़िल थियो, पैनल वेठो ई हूंदो आहे ऐं पैनल जूं नज़रूं अव्हां ते ॼमियल हूंदियूं आहिनि। इहो यादि रखिजो, पैनल जूं अखियूं अॻे ई अव्हां ते ॼमियल हूंदियूं आहिनि त हू अचे कीअं थो, दाख़िल कीअं थो थिए, कहिड़े नमूने सां अची अंदरि रिएक्ट करे थो। मख़सूस कुर्सीअ ते वञी वेहो। पहिरीं ॻाल्हि त हू अव्हांखे पाण ई चई छॾींदा महिरबानी करे कुर्सी ते वेहो। जेकर नथा चवनि त अव्हां उन्हनि खां इजाज़त घुरो, छा सर छा मां हिन कुर्सी ते वेही सघां थो? हा, त अव्हां हुन कुर्सी ते वेहो ऐं सुकून कयो, कंहिं क़िस्म जी का हेज़िटेशन न हुजे, को दबाव पंहिंजो पाण ते महसूसु न कयो, छाकाणि त अॻियां वेठल पैनल में इंसान आहिनि, के मथां लथल एलियंस कोन्हनि के जंहिंखां अव्हां टिजो था। इन करे बहितरु इहो आहे त पंहिंजो पाण में ज़ब्त आणियो, कॉन्फिडेंस आणियो ऐं उनखे फेस कयो। ठीकु आहे। मख़सूस कुर्सीअ ते सिधा वेहो। असां छा कंदा आहियूं, आमतौर ते कुर्सीअ ते वेठासीं, पोयां टेकरे छॾीसीं, बांह कुर्सी खां हीअं करे वेही रहियासीं, या जेको आहे टंगूं हीअं करे वेही रहियासीं, या हीअं टंगूं करे वेही रहियासीं, या टंगुनि खे वेठा जेको आहे सो हर हेॾे कंदा आहियूं, हर हेॾे कंदा आहियूं, पिया वेठा कंदा आहियूं। ईअं न करणु घुरिजे। छो न करणु घुरिजे? इन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं अव्हां ईअं कयो था त अव्हांजी पंहिंजी जेका बॉडी लैंग्वेज आहे उहा अव्हांखे डिस्टर्ब कंदी, उहा अव्हांखे रोकींदी ऐं अव्हांखे जेको आहे सो सोचण जी सलाहियतुनि खां रोकंदी त कहिड़े नमूने सां अव्हांखे जवाब ॾियणा आहिनि, या मक़सदु ज़ाहिरु थींदो त अव्हां परेशान आहियो। ठीकु आहे। बहितरु आहे वञो स्ट्रेट वञी वेही रहो कुर्सीअ ते।
हाणे इन में इहो कोन्हे त असां ग़ुलाम आहियूं, असांजे केतिरा ई दोस्त सर असां ग़ुलाम त कोन्हे मुंहिंजो ईअं वेही रहियो वञे। बाबा इन में ग़ुलामीअ जी का बि ॻाल्हि कान्हे का, इन में हिकु असांजी तरबियत, असांजा मैनर्स ऐं असांजो तौरु तरीक़ो ॾिठो वेंदो आहे त हिन जो तौरु तरीक़ो कहिड़ो आहे। हा, उन सभिनी खे ख़बर आहे त अमली ज़िंदगी सभिनी जी ॿी हूंदी आहे ऐं हिकु प्रोफेशनल वे में अव्हां अचो था ऐं उन प्रोफेशनल वे खे सम्झण जे लाइ, उनखे बहितर करण जे लाइ ज़रूरी आहे त अव्हां हिकु कोड ऑफ कंडक्ट आहे उनजे बुनियाद ते हलो। ठीकु आहे, सिधा वेहो, जीअं बेक अव्हांजी पोयां न लॻे, पोयां न लॻंदी त अव्हां अटेंशन, अव्हांजी जेका हाज़िरी हूंदी या जेको सो अव्हांजो जेको सोच जो महवर हूंदो या जेको अव्हां अॻियनि खे सोणे नमूने सां ॿुधी सघंदव ऐं उन्हनि जे जवाबनि जा सवालनि जा जवाब दुरुस्त ॾेई सघंदव। अहिड़े नमूने सां 3 शयूं आहियूं, ॼंघूं न हिलायो। ॿी असांजी ॻाल्हि आहे, असां जे नए जॻह ते वेंदा आहियूं त उनखे हीअं हेॾो निहारींदा आहियूं, हेॾे होॾे निहारण जी ज़रूरत न आहे। अव्हांजो महवर जेके आहिनि उहे अॻियां वेठल पैनल आहे, 2 माण्हू आहिनि, 3 माण्हू आहिनि, 4 माण्हू आहिनि, जेके बि आहिनि अव्हांजो उहे महवर, उहे 4 माण्हू आहिनि, उहे 3 माण्हू आहिनि, उहो पैनल आहे, उन पैनल ते पंहिंजी नज़र ॼमायो। ठीकु आहे, बसि ख़तमु। उनखां पोइ आई कॉन्टेक्ट, जेकॾहिं अव्हां हेॾे होॾे निहारींदव त हू अव्हांखे जज करे वेंदा, हू अव्हांखे सम्झी वेंदा त ही इंटरव्यू में इन्वॉल्व थियण बजाए हेॾे होॾे निहारे थो ऐं अव्हांखे डिस्टर्ब कंदा ऐं अव्हांखे डिस्ट्रैक्ट करण जी कोशिशि कंदा, यानी कि मुंझाइण जी कोशिशि कंदा। ऐं अहिड़े ई नमूने सां अव्हांजो आई कॉन्टेक्ट जॾहिं हुन सां न जुड़ियल हूंदो त बि हू चवंदा त ही असां सां ई हिते आई कॉन्टेक्ट नथो जुड़ी सघे त हुते शागिर्दनि सां वञी छा जुड़ी सघंदो, जंहिंजे करे अव्हांजो आई कॉन्टेक्ट जेको आहे उहो छा उन पैनल सां हुजणु घुरिजे। ठीकु आहे, इहो थियो ॿियो मरहलो। अहम, जॾहिं अव्हां कुर्सी ते वेही रहियो उनखां पोइ मामिलो अचे थो तारुफ़ जो। हाणे जंहिं ॿोलीअ में अव्हां खां सवाल करे थो उन ॿोलीअ में अव्हांखे जवाबु ॾियणो आहे। इनशाअल्लाह अव्हांजो सब्जेक्ट सिंधी आहे, अव्हां खां सिंधीअ मंझां ई सवाल कया वेंदा ऐं सिंधीअ में ई अव्हांखे तारुफ़ जो चयो वेंदो। अव्हांखे इहो कोन चयो वेंदो त अव्हां अंग्रेज़ीअ में पंहिंजो तारुफ़ करायो, इन करे चवंदा तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। जीअं असांजो सॼो तारुफ़ सिंधीअ में थियो आहे, इनशाअल्लाह अव्हांजो तारुफ़ बि सिंधीअ में थींदो। तारुफ़ में छा करिणो आहे? सभ खां पहिरियों अव्हां पंहिंजो नालो ऐं पंहिंजो फैमिली बैकग्राउंड जेकॾहिं ॿुधाइणु चाहियो था त ॿुधाए सघो था। उनखां पोइ आहे तालीम। तालीम मथां खां कॾहिं न ॿुधाइजो, महिरबानी करे। ईअं न असां डायरेक्ट, जेकॾहिं मां PhD आहियां त मां सभ खां पहिरीं ॿुधायां मुंहिंजी PhD हली रही आहे। छा तूं डायरेक्ट PhD में पहुतो आहे? डायरेक्ट PhD आया आहियूं? न, हिकु सिलसिलो आहे, उन सिलसिले खां चढ़ंदा मथे आया आहियूं। उन सिलसिले खे असांखे ॿुधाइणु घुरिजे। प्राइमरी, सेकेंडरी, हायर सेकेंडरी, कॉलेज, MPhil, PhD जेके बि आहिनि डिग्रियूं उहे अव्हां ॿुधाईंदा वञो ऐं तरतीब सां ॿुधाईंदा वञो। ऐं उन जे दौरान जेकॾहिं अव्हांखे पोज़ीशन्स ऐं हासिलात खयूं आहिनि त उहे बि उन में ॿुधाए सघो था। ऐं उन सां गॾोगॾु अमली ज़िंदगीअ में जेकॾहिं अव्हां मास्टर्स करे छॾी ऐं उनखां पोइ अव्हां कंहिं इदारे में पढ़ायो था, कंहिं इदारे में कमु कयो पिया था, उन इदारे जो रेफरेंस ॾेई उन सां अव्हां ॿुधायो त मां ही मुंहिंजो एक्सपीरियंस ही आहे, ही मुंहिंजो तजुर्बो आहे जेको अमली ज़िंदगीअ में हले पियो, मुंहिंजो यानी कि एक्सपीरियंस या तजुर्बो आहे, मां ही कयां पियो। ऐं उनखां आख़िर में हासिलात। हासिलात कहिड़ियूं आहिनि? तजुर्बे में असांजो हासिलात गॾु ईंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं मुंहिंजो जेको इंटरव्यू हुयो, उन इंटरव्यू में मुंहिंजा किताब, मुंहिंजी थीसिस या मुंहिंजा जेको आहे सो अवॉर्ड, मुंहिंजो गोल्ड मेडलिस्ट या सिल्वर मेडलिस्ट जेके बि शयूं हुयूं, या मुंहिंजा जेके स्कूल एजुकेशन मां मूंखे अवॉर्ड मिलिया, लतीफ़ शनासाई अवॉर्ड मिलियो या बेस्ट टीचर्स जा अवॉर्ड मिलिया, उहे मां उन्हनि खे ॿुधाया त जीअं मुंहिंजा हासिलात आहिनि। ऐं इन खां अलावा हासिलात में असां इहो बि ॿुधायोसीं त यूनिवर्सिटी जे दौरान असां निकिरंदड़ मैगज़ीन जो मां असिस्टेंट एडिटर्स, उन ज़माने में जेको आहे सो असां हिकिड़ो पंहिंजे तरफ़ां मैगज़ीन कढंदा हुआसीं, मक़ज़न कढंदा हुआसीं आकाश जे नाले सां। उहो उनजो मां जेको आहे सो चीफ एडिटर्स हुउमि। ऐं उन खां अलावा जॾहिं मां कॉलेज में आयुमि प्राइवेट पढ़ाइण लाइ, त उते बि जेको आहे सो निकिरंदड़ मक़ज़न जो मां सिंधी सेक्शन जो एडिटर रही चुको आहियां। इहे कुझु हासिलात आहिनि। ऐं इन खां अलावा ॿियूं बि आहिनि जेके मां हींअर उहो पंहिंजे मुख़्तसिर जेको इंटरव्यू हूंदो मां उन में अव्हांखे ॿुधाईंदुमि। इन्हनि शयुनि खे अव्हां ध्यानु ॾींदो ऐं अव्हां पंहिंजो इंटरव्यू यानी कि तारुफ़ जेको आहे जानदार ठाहींदो त इनशाअल्लाह अव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। इन्हनि सभिनी या सॼे मरहले खे
मां सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ सां कंक्लूड कंदुसि त महिरबानी करे हितां खां वठी हेसी ताईं अव्हां जेको बि कुझु ॿुधायो ॻाल्हायो उन सभु लफ़्ज़ हिकिड़े ते मबनी हुजे ऐं उहो लफ़्ज़ आहे सच ॻाल्हायो। जेकर सच ॻाल्हाईंदा सच हमेशह जेको आहे सो जीते वेंदो आहे। इन करे अव्हां ज़रूरु ऐं ज़रूरु सच ॻाल्हाइजो ऐं सच खां सवाइ कुझु बि न। ठीकु आहे, इनशा अल्लाह अव्हांजी कामयाबी अवसि थियणी आहे। अल्लाह हाफ़िज़।